ख्याल कजां हिन छोरी जे हथनि जी मानी न खाइजां, ईअं न तोखे ज़हर मिलाए ॾे। बाबा मां दुश्मनीअ जे शक में भॼी भॼी थकिजी पियो आहियां, पर जेकॾहिं हाणे इन मानीअ में ज़हर हूंदो या नशो, घटि में घटि खाई सुम्ही त पवंदुसि। बीर साहब मूंखे ख़बर आहे त जेसीं ताईं इहो मीर जाफ़र यानी शाहनवाज़ ख़ान कंहिं मथां FIR दाख़िल न कराईंदो हितां वापसि कोन ईंदो। ऐं मां इहो चाहियां थो त इहा FIR नामालूम अफ़राद मथां कटी वञे। मुंहिंजी हिकु बि नथा ॿुधनि, 24 कलाक हुनजी कच्छ में वेठा, ऐं हाणे वरी मुंहिंजे मथां FIR था दाख़िल कनि। हिकु चोर, लुचे, लोफर ऐं लुटेरे ऐं ज़ालिम शख़्स खे हथीको करण जो वक़्तु अची वियो आहे अमां साईं। मंसूर खान, हिन मीर जाफ़र खे मामूली माण्हू न सम्झो। इहो कंहिं वक़्तु बि कुझु बि करे सघे थो। नाज़िश, अयां बि सोचे वठ, मल्हार तोसां बेपनाह मोहबत कंदो आहे। हितां वञण खां बाद मल्हार जे दिलि में तुंहिंजे लाइ नफ़रत वेही वेंदी।